मटियारी जे DEO प्राइमरी ऐं डिप्टी DEO स्कूलनि में सुधारा, तालीमी मयार जी बहितरी, उस्तादनि तोड़े ॿारनि जी हाज़िरी यकीनी बणाइण लाइ जागरता स्कूलनि जा दौरा शुरू करे छॾिया। डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मटियारी मोहम्मद रफ़ीक मल्हा अॼु ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर मेन सिंधी स्कूल न्यू सईदाबाद पहुची असेंबली में शिरकत कई। डिप्टी DEO मेन सिंधी स्कूल न्यू सईदाबाद जे सभिनी क्लासनि जो दौरो कयो। दौरे खां पोइ स्कूल जे हेडमास्टर ज़ुल्फ़कार समो, पेटे अलफ़ हैदराबाद डिवीज़न अॻवान ज़ाहिद काका, पेटे अलफ़ जे सीनियर अॻवान अब्दुल वहाब शाह, शाहनवाज़ शाह, अब्दुल रज़ाक उमरानी, अब्दुल ख़ालिक चन्ना, मोहम्मद असलम मल्हा, माजिद मल्हा पहिरियों भेरो दौरे ते पहुतल। डिप्टी DEO प्राइमरी मटियारी रफ़ीक मल्हा खे लुंगिन ऐं अजरकुनि जूं सूखड़ियूं पेश कयूं। उन मौक़े ते मोहम्मद रफ़ीक मल्हा स्कूलनि में इज़ाफ़ी उस्ताद आहिनि, इतां नवां उस्ताद कढी खोट वारनि स्कूलनि में STR तहत मोकिले जाइज़ शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। उस्ताद ईमानदारी सां पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि। का बि क़ौम तालीम खां सवाइ तरक़ी न करे सघंदी, तंहिं करे ॿारनि खे तालीम खां महरूम रखंदड़ फ़र्ज़ जी कोताही कंदड़ मास्तरनि सां का बि रिआयत न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं